जी नाज़रीन, करमपुर मां अवां सां कोरोना जे हवाले सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त सखर ऐं गंबड़ खां सिहत खाते जी 3 रुकनी डॉक्टरनि जी टीम करमपुर सरकारी अस्पताल पहुती आहे। 3 रुकनी डॉक्टरनि जी टीम करमपुर जे हिंदू नौजवान कोरोना जे शक हेठि आयल सुरेंद्र कुमार खां रत जा जुज़ा वठी टेस्ट लाइ मोकिलिया आहिनि। जी नाज़रीन, करमपुर मां अवां सां कोरोना जे हवाले सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त सखर ऐं गंबड़ खां सिहत खाते जी 3 रुकनी डॉक्टरनि जी टीम करमपुर सरकारी अस्पताल पहुती आहे, जिते 3 रुकनी टीम पारां करमपुर जे हिंदू नौजवान कोरोना जे शक हेठि आयल सुरेंद्र कुमार खां रत जा जुज़ा वठी टेस्ट लाइ मोकिलिया आहिनि। त ॿिए तरफ़ 3 रुकनी डॉक्टरनि जी टीम पारां करमपुर रूरल हेल्थ सेंटर जे MS डॉक्टर बख्तुल्ला शर समेत अस्पताल अमले जे 9 ॼणनि जा रत जा जुज़ा वठी कोरोना टेस्ट लाइ उमाणिया आहिनि। जी नाज़रीन, करमपुर मां अवां सां कोरोना जे हवाले सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त सखर ऐं गंबड़ खां सिहत खाते जी 3 रुकनी टीम करमपुर सरकारी अस्पताल पहुती आहे, जिते 3 रुकनी डॉक्टरनि जी टीम करमपुर जे हिंदू नौजवान कोरोना जे शक हेठि आयल सुरेंद्र कुमार खां रत जा जुज़ा वठी टेस्ट लाइ उमाड़िया आहिनि। त ॿिए तरफ़ 3 रुकनी डॉक्टरनि जी टीम पारां करमपुर रूरल हेल्थ सेंटर जे MS डॉक्टर बख्तुल्ला शर समेत अस्पताल अमले जे 9 ॼणनि जा रत जा जुज़ा वठी कोरोना टेस्ट लाइ उमाड़िया आहिनि। जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।